रिश्वतखोर चेयरमैन पर, हाजी खान जमाली पर, हाजी खान जमाली पर, टेलिफ दुश्मन पर, टेलिफ दुश्मन पर। वोट थियन अरड़ा असांजा हुआ अरड़ा हुननि जा हुआ। ठीक है पोइ बराबरी जॾहिं थी न त हीउ जेको चेयरमैन आहे न ॿाहिरि निकिरी वरी विच ते सभिनि खे घुराए असां जेके बि हुआसीं असां सभिनि खां पुछिया हाणे असांखे छा करणु खपे। ठीक आहे न हिन पंहिंजे मोह पैसा वठी ऐं वोट ॾेई छॾियो छो हाणे असीं त उस्ताद तबाह थी वियासीं जेके मज़लूम आहियूं। इलेक्शन कमीशन हिकिड़ो धोरो जंहिं 2 लख रुपया वठी उहो आख़िरी जेको वोट हो वोट बराबरि थियण जे करे हुन वोट ॾिनो जॾहिं त शहीद राणी पैनल जे जेको सदर हो साईं मोहम्मद उर्स उमराणी आहे उन खां न लिखत में वरिती न हुनजो राज़ीनामो उन खां करायो वियो त उहा छा करिणो आहे। हुन पंहिंजो फ़ैसिलो मड़े पंहिंजो वोट खुलो वोट उन्हनि खे ॾेई उन्हनि खे कामयाबु करार ॾेई छॾियो। असल में जेको इलेक्शन कमीशन हूंदो आहे उहो गैर जानबदार हूंदो आहे, कंहिंजी धुर कोन थी वेंदो आहे। पर हिन जे अचण सां इहो महसूस थियो त हिकिड़े पासे जी धुर आहे। जॾहिं अणा वोट कास्ट थिया त हुन ॾिसो या त टास्क करणी हूंदी आहे जेको कानून आहे या कूड़ो कढणो हूंदो आहे, पर हू पैसनि ते विकामी ऐं डायरेक्ट जेको धुर थी हुननि खे वोट ॾेई छॾी। इलेक्शन कमीशन गैर जानबदार हूंदो आहे, उहो धुर थी यकदमि हुनखे वोट ॾेई ऐं कामयाबु करार कीअं थो ॾेई सघे। इन करे उन ते असांखे एतिराज़ आहे त उन खे गाज़ी खान जमाली गिरफ़्तार करे तहक़ीक़ कई वञे त हुन पैसा छो वरिता। चेयरमैन खे असां पहिरियां ई ख़बर त अरड़ वोट बराबरि आहिनि, हू पहिरियां ई विकामजी वियो आहे। असां जॾहिं इलेक्शन थी पई असांजे दोस्तनि सां चयो पिए त हीउ जेको हिकटी क़ाइमु करे वेठो आहे चेयरमैन अञा डिसीजन थियो ई कोन। चेयरमैन पंहिंजो वोट हणी ठपो हणी हुनखे रिज़ल्ट अनाउंस थो करे, ईअं कीअं थो करे। ही हिकिड़ो मर्कज़ जो चेयरमैन आहे त रूल जे तहत मर्कज़ जो चेयरमैन विज़िट करे सघे थो, ज़िलनि जा पाण इलेक्शन कमीशन नथो थी सघे। हुन हिकिड़ो इलेक्शन कमीशनर पाण मुक़ररु कयो आहे ऐं हुननि खे रातों रात हटायो थी पाण आयो थी। हिन मां छा सम्झूं असीं। आया है गाजी खान जमाली जो है वो आया भी अमीना ही के साथ है, उसी पार्टी के साथ आया है सुबह। वो हमने खुद अपने आंखों से देखा है। रिश्वतखोर चेयरमैन पर,